सखर में कस्टम ऐं अहसास इदारनि जी कामयाब कार्रवाई। हज़ारे लीटर ईरानी डीज़ल स्मगल करण जी कोशिश नाकाम। बे जवाबदार गिरफ्तार। केस दाखिल। हथ कयल ईरानी डीज़ल की कीमत 33 मिलियन खां वधीक आहे। डिप्टी कलेक्टर कस्टम सखर राणा अरसलान मजीद इन सिलसिले में कस्टम सखर पारां सखर समेत सिदरे ॿियनि शहरनि में स्मगलिंग की रोकथाम लाइ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं। कस्टम खाते जे डिप्टी कलेक्टर राणा अरसलान मजीद जी अॻवाणीअ में हसास इदारे जे अमलदारनि सां गॾिजी सखर जे शिकारपुर रोड ते कार्रवाई कंदे एक गैस बॉयलर हथ करे वरितो, जंहिंमां हज़ारे लीटर ईरानी डीज़ल हथ करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथन केस दाख़िल कयो आहे। इन ॾस में डिप्टी कलेक्टर कस्टम सखर अरसलान मजीद मूजिब कलेक्टर कस्टम हैदराबाद मौलाना महफूज़, एडिशनल कलेक्टर कस्टम ताहिर अब्बास ऐं हसास इदारे जे ॻुझे इतलाउ ते कोयटा खां पंजाब ॾींदड़ गैस बाउज़र खे रोके तलाशी वरिती त इन मां 71,000 लीटर ईरानी डीज़ल हथ कयो वियो आहे, जंहिंजी मालियत 33 मिलियन खां वधीक आहे। जॾहिं त ॿिनि जवाबदारनि खे पिणु गिरफ़्तार करे मथन केस दाख़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि खां वधीक जांच जारी आहे। कस्टम सखर पारां स्मगलिंग जी कोशिशुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची